नीतो छा पई करी रंधिणे में? अरे ख़बर कोन्हे आज पाण हलणो आज डॉक्टर वटि। तू जल्दी कपड़ा चेंज कर ऐं डॉक्टर वटि हलूं, पाण हलूं। तू जंहिं महिल उदास छो वेठी? मूंखे ख़बर आहे तू उदास इन करे थी थी छो त पाण खे औलाद नथी थिए। अड़े पर चिंता न कर, भगवान वेठो आहे न, पाणे ॾिसी औलाद थींदी। वन तू वन तैयार थी वन, पाण खे हलणो आहे, जल्दी कर। उन पल जो मां भी बेसब्री सां इंतजार कंदसि। हाँ तू वन, जल्दी तैयार थी। हिकिड़ो ई पुट रे यार। हाय रतु। हाय, केड़ा हाल अथई? सुठा हालनि। ॿियो बस मजे में वियो। आई ख़ुशख़बरी? न यार, किथे आहिनि? दवा करे करे कक थी पई आहियां। कुछ थिए कान थो। 8 साल थिया आहिनि शादी के। अच्छा। हाँ यार, अजमेर में ते झूलेलाल जो मंदिर, उते अच। सही में? पो तो तुंहिंजी ॻाल्हि मञंदमि मां। पो अगर ईअं थिए थो त इहो बि करे ॾिसंदमि। हल न वे न, चांहि पी वञ न। अरे वे यार वे, चांहि वांहि पी वञ न। हाय रितु। हाय सिमी। छा है भाई मोहनलाल? निकल बाहर। अरे काका, छा थियो? अरे काका तव्हां छो था भॼो? फोन ते कोई हैरान पियो करे। अचो काका। अरे मोहनलाल, सदाई खुश रहो बेटा। वियो वियो। कहिड़ा हाल आहिनि रितु बेटा? हरिओम काका। ठीक आहे बेटा, ठीक आहे न? जी, तव्हां कीअं आहियो? बस ठीक आहे बेटा। धंधा पाणी कीअं आहिनि? सुठो थियो काका, पाण तव्हां आया आहियो। हा हा। असां पाण हींअर वञूं पिया घुमण, अजमेर दरगाह बाजार ऐं झूलेलाल मंदिर। तव्हां बि हिकिड़ो कमु कयो। जीजाजी, मूंखे त पुष्कर वञणो आहे घुमण। हा त पुष्कर सुभाणे हलंदासीं। तव्हां वञी फ्रेश थियो हींअर। ठीक आहे ठीक आहे। हे तू गरम पाणी रखी ऐं चांहि रखी तेसि ताईं तव्हां फ्रेश थी वञो त हलूं। ठीकु आहे। अॻे चवंदा हुआ महिमान आयो भगवान आयो, पर हाणे
रितु, ओ रितु, रितु। जी। अरे हम्म। तुंहिंजो काको काके दी वया? हाँ हाँ। सुठो थियो वया। हाणे असांजी जवाबदारी पूरी थी। हाणे घर पहुचन न पहुचन। खबरदार जो मुझे काके के बारे में कुछ चयो था बता। अरे न तू छो थी गुस्से थी? छो। अच्छा तो ये गल है। अरे बी बी बी। हाँ ठीक है मम्मी, रखा थी पेके दी वने 8 ॾींहं। मम्मी जो फोन पेके थी वञा 8 ॾींहं। चरी तोखे ख़बर आहे न, तोखां सवाइ मां 1 मिंट बि न रही सघंदो आहियां। ऐं 8 ॾींहं थी वञा पेके। ऐं ॻाल्हि तुंहिंजे मम्मी जी आहे न, ॿुध, तुंहिंजी मम्मी वटि सुभाणे हलंदासीं। राति रही परीहं वापसि। तव्हां बि त वेंदा आहियो 2 ॾींहं मूंखे छॾे करे। अरे भाई उहो 2 ॾींहं छॾे वेंदो आहे, मूंखे ख़बर आहे। मां उहो धंधे लाइ वेंदो आहियां। ऐं उते बि वञण खां पोइ मूंखे सॼो ॾींहुं ख़ाली तूं ई यादि हूंदी आहीं। दिल जवे थी ओ पिरी, तू मुझे साम्हूं हुजी। दिल जवे थी ओ पिरी, तू मुझे साम्हूं हुजी। मां रुगो तोड़े ॾिसां, तू रुगो मूंॾे ॾिसी। मां रुगो तोड़े ॾिसां, तू रुगो मूंॾे ॾिसी। दिल चवे थी ओ पिरी, तू मुझे साम्हूं हुजी। मां रुगो तोड़े ॾिसां, तू रुगो मूंॾे ॾिसी। मां रुगो तोड़े ॾिसां, तू रुगो मूंॾे ॾिसी। पाण ॿई हिक ॿिए जे नेणनि में। थी वञूं गुम पाण ॿई हिक ॿिए जे नेणनि में। थी वञूं गुम पाण ॿई हिक ॿिए जे नेणनि में। बस हुजां ख़ामोश मां, ऐं न कुझु तूं बे कुझी। बस हुजां ख़ामोश मां, ऐं न कुझु तूं बे कुझी। मां रुगो तोड़े ॾिसां, तूं रुगो मूंॾे ॾिसी। मां रुगो तोड़े ॾिसां, तूं रुगो मूंॾे ॾिसी।
जे प्यार में फर्क न कोई हुजे मां तुझे दिल में रहा तू मुझे दिल में रही मां तुझे दिल में रहा तू मुझे दिल में रही मां रुगो तो डेढ़ सा तू रुगो मुझे ॾिसी मां रुगो तो डेढ़ सा तू रुगो मुझे ॾिसी दिल चवे थी ओ फिरी तू मुझे साम्हूं हुजी दिल चवे थी ओ फिरी तू मुझे साम्हूं हुजी मां रुगो तो डेढ़ सा तू रुगो मुझे ॾिसी मां रुगो तो डेढ़ सा तू रुगो मुझे ॾिसी दिल चवे थी ओ फिरी तू मुझे साम्हूं हुजी मां रुगो तो डेढ़ सा तू रुगो मुझे ॾिसी मां रुगो तो डेढ़ सा तू रुगो मुझे ॾिसी रितू कमाला दर खुले पियो पाण किथे आ रितू किथे आई रितू छा पई करी अंदर अरे पागल भेणा हार्ट अटैक करा छॾींदी आहे रखी विया था मूंखां त ॾकंदो ई न ओचितो हूं ऐं ॿुध तोखे ख़बर आहे न अॼु पाण खे 12:30 बजे डॉक्टर वटि हलणो आहे हा त तूं रेडी आहीं हाँ ओके त हलूं पाण हाणे ठीक है हा छो त 12:15 थिया आहिनि 15 मिंट में पाण खे उते दवाखाने पहुचणो आहे अच्छा हल जल्दी हल हलो छाती ॻाल्हाई पई मुंहिंजे पुट सां धीअ सां पई ॻाल्हायां मां बस धीअ सां तुंहिंजे चवण सां धीअ थींदी अरे मां भॻवान खां पुट घुरियो आहे पुट ई थींदो मां भॻवान खां धीअ घुरी आहे धीअ ई थींदी भॻवान तुंहिंजो न मञंदो भॻवान मुंहिंजो मञंदो ॾिसी पुट ई थींदो धीअ पुट धीअ चवां थो पुट चवां थी न धीअ ठीकु आहे ॾिसूं था भॻवान कंहिंजो थो ॿुधे ठीकु धीअ आहे थी थिए या पुट अच्छा लगे तो मूंखे तकलीफ़ थी थिए छो छा थो थिए मूंखे तकलीफ़ बि थिए लॻे थो अॼु पाण खे डॉक्टर वटि हलणो ई पवंदो हिकिड़ो कमु कर रीतू तूं कपिड़ा मट पाण अॼु ई डॉक्टर वटि था हलूं हा ठीकु आहे वञो तूं कपिड़ा मट उथ अॼु डॉक्टर वटि वञणो पवंदो डॉक्टर Oh my god. नर्स बड़ी तकलीफ होती थी Oh my god. डॉक्टर पेशेंट की तकलीफ थी या छा तकलीफ़ थी है छा थियो डॉक्टर तव्हां वियो
मोहनलाल वाधायूं हुजनि। झाड़ा ॿार थिया अथव, छोकिरो ऐं छोकिरी। छोकिरो ऐं छोकिरी भॻवान। डॉक्टर डॉक्टर मरीज जी हालत ॾाढी ख़राब थी वई आहे। छा थियो? ओ नो, नर्स जल्दी तैयारी कयो ऑपरेशन जी। छा थियो आहे डॉक्टर? छा थियो? छा थियो रीतू? मूंखे लॻे थो हाणे मां न बची सघंदमि। न न तूं ईअं न चओ, मूंखे तोखे वचन कुझु ॾियो, न थींदो। मूंखे वचन ॾियो। मां तोखे वचन ॾियां पर तोखे कुझु न थींदो। मुंहिंजे वञण खां डॉक्टर। पोइ मुंहिंजे ॿारनि खे माउ पीउ जो प्यार ॾींदा। हा, हाँ हा, पर तोखे कुझु न थींदो। मां तोखे वचन थो ॾियां, तोखे कुझु। डॉक्टर मुझे रीतो खे उतारियोसि। मुझे रीतो खे उतारियो डॉक्टर। आई एम सॉरी। मुझे रीतो खे उतारियो। तूं अकेला छॾे न वञ रीतू, मां कंहिंजे सहारे छॾंदमि रीतू। रीतू तो मूंसां वादो कयो। ना 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 खीरपी ॾिस सीमा कीअं चुप करे वेठी आहे। तंग करे थी। हाँ तूं केॾो तंग तो करी। वठ हलो हल मां सनानु करायांव। हलो मां सनानु करायांव। हल पुट मोहन वेठो आई? हाँ काका अचो। हाँ अचो काका अचो। छा पियो करी पुट? रोटी पियो ठाहियां रोटी। बस ठाहे खाई सिधो ऑफिस ते वेंदो आहियां। मूं केतिरा भेरा तोखे सम्झायो आहे भाई ॿार नंढा आहिनि, ॿारनि जे करे त तूं शादी कर। काका मां ॿारनि जे करे ई त शादी नथो कयां। अरे छा तव्हांखे भरोसो त जेका ॿी ज़ाल ईंदी उहा मुंहिंजे ॿारनि खे संभालींदी? न काका न, उहा ॿी ईंदी उनखे पंहिंजा ॿार थींदा, पोइ मुंहिंजा ॿार त भिटकी वेंदा। काका जॾहिं रीतू पंहिंजा प्राण पई छॾे तॾहिं हिकिड़ो वचन वरितो हुई मूंखां त ॿारनि खे माउ पीउ जो प्यार तूं ॾिजांइ। त काका छा मां रीतू सां गद्दारी कयां? न काका न, अॼु चयो त मूंखे वरी न चइजो। तव्हां वियो अंदरि रोटी खाई वञिजो। वियो काका वियो अंदरि हली। स्कूल मां बि कढी छॾियो अथनि। घर था वञूं त मम्मी पापा था चवनि। पो मां ॿुधायां थो, राजा बि 2-3 ॾींहंनि खां उदास थो रहे, हुनखे पंहिंजी गैंग में शामिल करे छॾियूं। पोइ मां चवांसि असां टई था हली चऊंसि न। राजा 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 राजा
राजा राजा राजा राजा राजा राजा राजा राजा राजा राजा राजा के चो किथे तव्हां अकेलो अकेलो घर वेंदम न ॿियो किथे वेंदम अकेलो अकेलो छा वञी असां सां गॾु अची वञ मज़ा ईंदे हिकु शर्त ते ईंदमांव मंजूर आहे तुंहिंजी शर्त अगरि मुंहिंजे चवण जे हिसाब सां सभु हलंदव त हलंदासीं रीतू वक़्तु ॾिस केॾो जल्दी थो निकिरंदो वञे अॼु तोखे वे 13 साल थी विया आहिनि अॼु पंहिंजो राजा ऐं सीमा 13 सालिया थी चुका आहिनि मूंखे त क्यास हुन वीचारी न्याणीअ ते ईंदो आहे स्कूल मां अची करे सॼो घर जो कमु थी करे पर अलाए छो असांजो राजा मुंहिंजो कुझु मञे ई नथो स्कूल त वेंदो आहे पर कॾहिं वञे थो कॾहिं वञे ई कोन थो कुझु फालतू छोकरनि जे चक्कर में अची वियो रीतू तूं त देवलोक में वेठी आई अरे राजा पुट ते अहिड़ी आशीर्वाद कर जो हू पढ़े लिखे ऐं सुठो माण्हू बणिजे सीमा ओ सीमा पुट जी पापा छा पई करी पुट अंदर शरबत पी ठाहियां अरे पर अॼु आर्तवार आहे न हा त तुंहिंजो पर राजा किथे आहे सुबुह खां विया आहिनि अञा आया कान इन छोरे खे अलाए कॾहिं सम्झाईंदी पुट तूं वे मां ॾिसांसि किथे आहे राजा पत्ता फिटी कर हे वठ डैलो हे वठ बादशाह हे वठ एको इयो हे वठ चौंकी हे वठ रानी हे वठ बाछो छक्की हे वठ नवलो सर्दी तोखे टियोड़ी मां 2000 किताब ॾिना आहिनि 2000 हे तूं पढ़ाई थो करे हाँ हल हल कर हल 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 वे ते हाँ छा इहो छा पियो करी तूं हींअर हीअं असांजे घर जी तूं नीलामी कंदे बदनामी कंदे हाणे नंढड़ो ई अरे वॾो आई वॾो थी चुको आई सम्झ कुझु महिनत मजूरियूं करे मां नौकरियूं करे तव्हांखे पालियो आहे ऐं कीअं थो मां किताब वठां कीअं कापियूं वठी तव्हांखे पढ़ायां थो स्कूल नथो वञी उन्हनि गरननि छोकरनि सां वञी जुआऊं थो करी बस मूंखे जेको वणंदो उहो ई मां कंदमि ऐं रही ॻाल्हि मुंहिंजे दोस्तनि जी उन लाइ हिकु अखर बि हाणे तव्हां न ॻाल्हाइजो सम्झव रीतू ॾिसी पंहिंजो राजा पुट पंहिंजी औलाद कहिड़नि कर्मनि जी मूंखे सजा मिली रही आहे हिन जन्म में त शायद मूंखे यादि कोन्हे मां कुझु गुनाह कयो हुजे न पापा रो न किथे थो रोवां पुट वञ तूं रंधिणे में वञ
असांखे छॾे छो हली वई ॾिसी थी न पप्पा बि केॾो रोए थो ऐं भाभी ग़लति संगत में हली वियो आहे। सीमा रोई छो थी तूं? मम्मीअ जी यादि थी अचे। छा तोखे मम्मी यादि थी अचे? मूंखे न ईंदी हूंदी। मम्मी असांखे मथां खां ॾिसे थी। वञ तूं हाणे रोटी पाए अच।
मां छा करे रहियो आहियां? मूंखे हीअं ॾिसी करे उहा वधीक दुखी थींदी। न न मूंखे पंहिंजे धीअ जे अॻियां सभु पंहिंजा ॻोड़ा लिकाइणा पवंदा, सभु ॻोड़ा लिकाइणा पवंदा। सीमा, ओ पुट सीमा। जी पापा, अचा थी। छो छो उदास छो थी? रोई थी? न पापा, मां छो रोईंदम? तूं ख़बर आहे छाजे करे दुखी आई? पर पुट तोखे त ख़बर आहे न त तुंहिंजो भाउ त कंहिं महिल राति जो 10 बजे अचे, कंहिं महिल 11 बजे अचे, कंहिं महिल राति जो 2 बजे 3 बजे अचे। तूं केसि ताईं हुनजो इंतजार कंदी पुट? केसि ताईं? पापा तव्हां छो था रहो? अची वेंदा, कम सां विया हूंदा भैया, अची वेंदा राति ताईं। तूं हिकिड़ो कमु कर, तूं रोटी खाई आराम कर, ईंदो पाण ई ईंदो, पोइ मां उथारींदोमांइ तोखे। न पापा, कहिड़ो बि आहे त आख़िर असांजो खून ई न। जेसिताईं बाक़ी राखी न ॿधंदमि तेसिताईं मां रोटी न खाईंदमि। वाकई पुट, वाकई तो जहिड़ी औलाद सभिनी खे हुजे। काश तुंहिंजो भाउ बि अहिड़ो हुजे हा, काश तुंहिंजो भाउ बि अहिड़ो हुजे हा। सीमा, अॼु जे ॾींहं ते बि तव्हां पी करे आया आहियो? तव्हांखे मां सुबुह चयोमांव न कि रक्षाबंधन आहे। ओ शिट, मां भुलिजी वियुमि अॼु। इहो पोइ अॼु दोस्त मिली आहे, इन करे मां पी छॾियुमि। मतलब तव्हांखे पंहिंजी भेण ई कान पई अथव ईअं न? न सीमा न, बेटा तो बगैर मुझे आई घर। न रो न बस तोखे रखड़ी बदनी है न, बद मूंखे रखड़ी। वियो तव्हां हिते वियो। मां विया तो ॾियो इहो। थोड़ो रोना तो राजा जी भेण आई नारा। सीमा रखड़ी ते दिल छपियल तई। मामा ऐ शाबाश राजा मुंहिंजा बेटा। हाणे छा खपई तोखे? मूंखे कुझु बि न ख़बर, तव्हां अची वियो न, बस इहा ई वॾी ॻाल्हि आहे। तव्हांखे इहो ख़बर अथव पापा सुबुह खां वठी केॾो परेशान आहिनि तव्हांजे लाइ? मुंहिंजे लाइ परेशान आहिनि इएं न? अरे तोखे ख़बर कोन्हे, हो मुंहिंजे लाइ परेशान न आहिनि। हो परेशान इन लाइ आहिनि भाई मां अञा ताईं जियां छो थो। हो
हुन मूंखे अॼु ताईं काई ख़ुशी न ॾिनी आहे। तोखे कंहिं ॻाल्हि जी ख़ुशी न ॾिनी अथई। असांजी माउ मरी वई न, तॾहिं खां असां ॼण त ईअं पियो लॻे भई असां जा माउ पीउ ॿई मरी विया आहिनि। हो मुंहिंजो पीउ न आहे, हो मुंहिंजे पीउ जे नाले ते कलंक आहे, कलंक। हुन मूंखे कॾहिं ख़ुशी कोन ॾिनी आहे। न भैया, ये पप्पा लाइ न चइबो आहे। राजा, तूं अञा नंढड़ी आई, तूं न सम्झंदी आहे। तोखे ख़बर कोन्हे का। राजा, अरे अल्लाह छा तो करे गोडाउन में। मूंखे लॻे तो अंदर पैक पाणी पी तो राजा। राजा 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 राजा। ॿुधो, सुभाणे वसूलीअ जो ॾींहुं आहे, सम्झे? ऐं हा, हो अशोक भाई जेको कल पैसा ॾियणा हुआ अञा ताईं न ॾिना अथई, तूं वञेसि उनजे घर पैसा वठी अचां। ऐं तूं जेॾी महिल बि किथे वञी तो पैसा वठण, माना तूं पैसा नथो वठी अचीं। हिन जो कारण इहो ई आहे, तुंहिंजो जंहिं महिल ॾिस चप भरत, ओ सुंदर शर्मा है ना, उन ॾाढो माल ठातो आहे। सुंदर शर्मा उन ॾाढा मना नोट ठाया अथई। ऐं ॿुध, अगर नाटक करे न, समझिए न, फिनिश। न त इहा गाॾी मूंखे वरी सुंदर शर्मा ॾे मोकिलणी पवंदी। जयराम, चओ राजा। सुभाणे हिकु बि दुकान बाक़ी न रहणु खपे बाजार जो। सभिनि खां वसूल करे ईंदुसि राजा, कोई बि दुकान बाक़ी न रहंदो। शाबाश। मां वञा थो घर, कुछ कम आहे मूंखे। राजा, अशोक भाई पैसा नथो ॾे पियो। तोखे मां चयो आहे न, मुंहिंजे घर न ईंदो कर। अशोक भाई पैसा नथो ॾे पियो, छा कयूं? हल ॾिसूं। केॾां थो वञी? एॾो शराब पीतल त यूं केॾां थो वञी तूं? मुंहिंजे मेटर में ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन्हे का, समझव? राजा सोच, अड़े छॾ हिननि सां दोस्ती। हिन ग़लत रस्ते जो अंजाम हिकु ॾींहुं ॾाढो ख़राब थींदे। अंजाम जी चिंता बेवकूफ़ कंदा आहिनि, मां न कंदुमि। छो त मां राजा आहियां, राजा। ऐं हा, छा कमायो अथव तव्हां पूरी जिंदगीअ में? ॿुधायो मूंखे। मां हाणे ई वेंदुमि 2 मिंटे में 10,000 रुपया कमाईंदुमि। 10,000। राजा, तूं जेके कमाई थो चई न, इहा पाप जी कमाई आहे। ऐं पाप जी कमाई सुबुह जो चैन
ऐं राति जो निंड बि न करण ईंदी आहे, यादि रखजांइ। मुंहिंजे साम्हूं इहो फालतू भाषण न ॾियो, सम्झो न? हाँ? राजा 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 छा थियो साईं? राजा दादा छा थियो? राजा साईं मां तव्हांजो 2000 रुपया ॾियारे करे रखियो आहे, वठो राजा। राजा 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 वरी कॾहिं लेट न थियण न पावण तव्हांखे टाइम सां पहुचे हर दफ़े। हल अच बाबा अच, दर खुलियल अथई। राम राम मोहनलाल। अचो अचो लक्ष्मी चंद। कीअं अचण थियो भाई लक्ष्मी चंद? साईं अचण ईअं थियो, तव्हांजे छोकिरीअ लाइ हिकिड़ो घर ॾिठो आहे सुठो, चओ त अॻियां ॻाल्हि वधायूं। अगर घर सुठो आहे त भले तव्हां ॻाल्हि वधायो। जीअं तव्हांजी मर्ज़ी, जीअं तव्हां चओ, पर जंहिं महिल महिमान अचनि ओॾी महिल तव्हांजो छोकिरो न हुअणु खपे घर में। छो? न छो त हुनजो नालो ख़राबु आहे ॿाहिरि। तव्हां सही था चओ, तव्हां चिंता न कयो। तव्हां मूंखे तव्हां जॾहिं बि महिमान वठी अचो फोन कजो। हा ठीकु आहे। मां पंहिंजे छोकिरे खे चई छॾींदुमि हू घर में न हूंदो। हा पुट सीमा लक्ष्मी चंद लाइ चांहि कोप त रख। अरे राजा राजा पुलिस पकड़े। अरे भजे अरे यार भाई भजिया मतलब अॼु ख़ुशीअ मौके ते भाउ न हूंदा घर। छा मां नथो चाहियां? मां नथो चाहियां त मुंहिंजो हिकिड़ो ई सिकीलधो पुटु उहो बि हिन मौके ते न हुजे। पर पुट सीमा ॾिस साम्हूं हुन माइटनि वारे छा चयो, अगरि तुंहिंजो पुटु हूंदो त तुंहिंजो रिश्तो न ठहंदो। मां पाण हाणे सोचे रहियो आहियां त हुनखे रोकियां कीअं त हू सुभाणे घर में न हुजे। तूं शांति करे वे,
भगवान जेको कंदो सुठो ई कंदो। सीमा जी भाई। जल्दी मुझे ला एक कम कर, पानी भरिया। हाँ हाँ विनोद, हाँ हाँ ठीक है। तू हाँ वो गाड़ी उते पहुंचाए छॾजा। ओके ओके। पुट छा थियो? हिकिड़ी महिरबानी पंहिंजे पीउ ते कंदे। अॼु ताईं बाक़ी छा कंदो आयो आहियां? अॼु ताईं तूं जेतिरियूं बि महिरबानियूं कयूं आहिनि न, हिकिड़ी महिरबानी ॿी कर। सुभाणे तूं सॼो ॾींहुं घर में न अचिजांइ। छा घर न अचां मना? हे छा मुंहिंजो घर कोन्हे? तुंहिंजो घर आहे, तुंहिंजो ई त आहे। मुंहिंजे मरण खां पोइ हीउ सभु तुंहिंजो ई त आहे। पर सुभाणे सीमा खे ॾिसण लाइ छोकिरे वारा अचण वारा आहिनि, इन करे तूं घर न अचिजांइ। सीमा खे ॾिसण लाइ छोकिरे वारा था अचनि त मुंहिंजे घर अचण या न अचण में छा फ़र्क़ु थियणो आहे? जाम फ़र्क़ु पवणो आहे, जाम। तोखे लॻे थो तुंहिंजे अचण सां ऐं तुंहिंजे न अचण सां कोई फ़र्क़ु न पवंदो? तुंहिंजी वैल्यू छा आहे बाज़ार जे अंदरि? तो नालो छा करे छॾियो आहे बाज़ार जे अंदरि? अगरि छोकिरे वारनि खे ख़बर पई न त सीमा तुंहिंजी भेण आहे, त पोइ सीमा जो घर टुटी पवंदो। सीमा खे पसंदि ई न कंदा। त अहिड़े छोकिरे खे असां पसंदि छो कयूं? छो? छा सीमा मुंहिंजो खून कोन्हे को? बस मुंहिंजी माउ खे इहे ई वाइदा ॾिना हुआ, इहे ई वचन ॾिना हुआ न, है न? अॼु हुनजी ख़ुशीअ में मां शामिल न थिया। पर अगरि सीमा खे सुठो घर तो मिले, सुठो खानदान ऐं कुटुंब तो मिले, अगरि तूं पंहिंजी भेण जो भलो चाहीं थो न, त महिरबानी कर, हिकिड़ी महिरबानी पंहिंजे भेण ऐं पंहिंजे पीउ ते कर यार। सुभाणे न अचे घर, न अचिजांइ। तूं सुभाणे न अचिजांइ। चईं त मां तोखे पेर पवां पुट, पर तूं सुभाणे घर न अचिजांइ। अगरि इहा ॻाल्हि आहे न त हेॾा हिकु ॻाल्हि ॿुधो, हे मां तव्हांजे लाइ नथो कयां, हे मां पंहिंजी भेण लाइ थो कयां, सम्झो? तव्हां त मुंहिंजी ज़िंदगीअ में आयो या न आयो, मूंखे त कोई फ़र्क़ु ई न पवणो आहे। रही ॻाल्हि मुंहिंजी भेण जी न, त मां न ईंदुमि सॼो ॾींहुं घर। बस तूं हाणे वञ सुम्ह पओ। साईं आया अथव महिमान, अची विया अथव। हरिओम साईं, हरिओम। हरिओम बाबा, हरिओम। हरिओम साईं, हरिओम। अचो वियो। अमित पुट छुट पुट छुट, वियो वियो। साईं ॿियो सभु मज़े में? तव्हांजी महिरबानी आहे। सीमा पुट नाश्तो त खणंदी अचिजांइ। साईं कमकार कीअं आहे? ठीकु आहे, ठीकु आहे। खणो सेठियूं। साईं हे मिठो मुंहुं त करणो ई पवंदो। साईं मां तव्हां खां पुछुमि पे, तव्हांखे घणी औलाद? सेठियूं मूंखे ॿ ई ॿार आहिनि। हिकु हीअ मुंहिंजी न्याणी
ऐं हिकिड़ो छोकिरो आहे। छोकिरो? हीअ त तव्हांजी न्याणी मां सम्झम, पर तव्हांजो छोकिरो नज़र नथो अचे। चङी देरि थी आहे हिते आए असांखे। छोकिरो धंधे रोज़गार करे लाइन ते वियल आहे। ॿाहिरि लाइन ते वेंदो आहे? ॿियो सेठ साहिब पंहिंजे खेलनि जी ॾे वठि करे छॾी। तव्हां सां लक्ष्मी चंद्र त ॻाल्हायो हूंदो त मां ॾेती लेती घणी ॾेई सघंदुमि। साईं छा था ॻाल्हि कयो? ॾेती लेती माना दहेज ई? साईं मां दहेज जे बरख़िलाफ़ आहियां। मूंखे ॾेती लेती खपे ई न। मूंखे खपे सुठी छोकिरी, सुठो ॿारु खपे, बसि जेको घर अची संभाले। साईं मां ॾेती लेतीअ जे बरख़िलाफ़ आहियां। चङो साईं। हा पुट ख़र्ची वठ। साईं हाणे असां मंगणीअ जो प्रोग्राम कॾहिं रखूं? जीअं तव्हां चओ त हिक ॿिए जी सलाह सुणी आहे न। तव्हांखे जेकर तारीख़ सुठी लॻे असांखे फोन ते ॿुधाए छॾिजो। चङो साईं। चङो पुट हाणे हलूं? हा वठ पुट अमित, तूं बि ख़र्ची वठ। चङो हरिओम। पुट अॼु ख़ुशि छो? छो अहिड़ी ख़ुशीअ मौक़े ते तूं रोई पई? अॼु ख़ुशीअ मौक़े ते भकाननि नथा ॾियनि। भाउ हुजे त केॾो सुठो हुजे हा। छा इहो दुख मूंखे न हूंदो त मुंहिंजो हिकिड़ो ई सिकिलंदो जवान पुट उहो बि पंहिंजी भेण जे हिन ख़ुशीअ जे मौक़े ते न हुजे। पर छा कयूं पुट, छा कयूं? तूं शांति कर, चुप करे वे। मम्मी मम्मी वे 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 हथ जोड़, मम्मी के हथ जोड़। मम्मी मम्मी मां अकेलो थी वियो आहियां। मुंहिंजो कोई बि कोन्हे को मम्मी, कोई बि कोन्हे। मां बस जीअरो आहियां मम्मी, मुंहिंजी भेण लाइ। असांखे छॾे छो वई आहे मम्मी? छो वई आहे असांखे छॾे? अरे माण्हू त चवंदा आहिनि, माण्हू चवंदा आहिनि नंढे हूंदे कंहिंजी मां न मरे, बुढ़ापे में कंहिंजी ज़ाल न मरे। वो असांखे छॾे करे छो वई आहे? एतिरा 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 असां छॾे हली वई। छो छॾे वई आहे मम्मी? मूंखे बि पाण वटि घुराए वटि, मां नथो रही सघां, नथो रही सघां। असां हिननि भाउ भेणनि छा गुनाह कयो आहे? छा गुनाह कयो आहे असांखे छॾे करे हली वई आहे? सीमा 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 के ॿुधायो जो न तव्हां किरी पियो है न? महिरबानी तव्हांजी। छा थियो? किरी पए या? न न किरी थोड़ी मां योगा पियो कयां। भेण हिकु कमु कर न मुंहिंजो। छा? जम्बूरी है ना तुझे साइड ही। हाँ मूंखे हिकु दफ़ो उनसे मिलणो आहे। जम्बूरी से तोखे मिलणो अथई? छो? मूंखे कमु आहे। ऐं हिकु ॿियो जंहिंमहिल मां जम्बूरीअ से मिलां थो न, हाँ त उनखे मां आई लव यू इहे चवां थो न, त लाफ़ो हाणे हली थी वञे। जम्बूरी 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 जम्बूरी।
हाय सीमा। हाय वाहेगुरु अंकल। वाहेगुरु पुट। किए बस ठीक है। ॿियो तू मजे में? कीअं? हाँ। हाय हाँ, सीमा। कैसी हो? बस ठीक हूँ। बैठो। ॿियो सब ठीक? सब मजे ॿियो में। पढ़ाई वढ़ाई कीअं पई हले? एकदम सुठी। सुठी। ॿियो यार घर खां ॿाहिरि वाहिरि नथी निकिरी, छा आहे इहो? हल न, काकड़िया मेलो लॻो आहे। काकरिया हलूं? अॼु? हम्म। पप्पा खां पुछां। ठीकु आहे। पप्पा, मां साहेड़ियुनि सां गॾु काकरिया वञा? कांकड़िया वेंदी आहे? हाँ। सुठो आहे पुट, पाण साड़ियुनि सां गॾु। मां बि चवां थो निकिर ॿाहिरि घुम फिर, हीअं घर में वेठे वेठे पई थी खाली रोई। पो भाउ? उन जी चिंता छो थी करी? तोखे त ख़बर आहे हू राति जो 1 बजे बि अचे, 2 बजे बि अचे, पर अचिजो सवेरे। हाँ, तो जल्दी अची वेंदासीं। ऐं पिंकी पुट जी? ये चैन सोने ही पातल अथई? हाँ। पुट दिल में न कजाए, टियों बाजार में एक माई जी चैन तोड़े विया त पुट माई ॾाढो रोनी। पोइ रोअण खां तंहिंखां पहिरीं सावधानी करणु सुठो आहे। हाँ। ये चैन घर छॾींदी वञ। हाँ हाँ समझो? हाँ। हाँ पापा। वञो भले, सवेरे हाँ। अचिजो। हाँ। हरिओम अंकल। हरिओम। वाहेगुरु अंकल। वाहेगुरु पुट। अलर्ट छा माल है, ताज़ी रबड़ी अॼु त इहा वई। नीच कमीना, शर्म नथी अचई? अंदो आई। शर्म कहिड़ी? मूंखे शर्म ख़बर न कहिड़ी हूंदी आहे। टमाटर तू वई है। कमीना मुंह छॾ। अरे हल त हल हल। आ आ हट तू हट। हल तू केरा है? केरा है? हल तो घर वञ। हेॾा बि कोई कोने? हेॾा बि कोई कोने? अड़े मथो किथे अथई? अड़े हेॾा छा आहे? वॾो वॾो भाई छा कुछ कोने? छा तो करे? कुछ नहीं क्या? छा तो करे? हाँ? कुछ किथे गयो? या हाँ या ओए हेॾा अच। हेॾा अच। मार दी यार तू। हेॾा अच। हेॾा अच। हेॾा अच। अची मची ना छा छा? मुंहिंजो नालो राजा आहे। छा आहे? छा? छा आहे? मुंहिंजी भेण सां मस्ती तो करे। तुंहिंजी भेण हुई है? हाँ? त केर हुई? मूंखे कहिड़ी ख़बर हुई? चुप। भी तू हिते भी जे तू 5 मिनट हो तो समझे ना बॉडीगार्ड। हिते भी जे हिल जे ने हाणे माणिस केर तो वठी जे इसलिए केर तो वठी जे टंगू बंगू सब भनी छड़ींदे। सतनाम जी वाहेगुरु 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 जी सतनाम 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 जी वाहेगुरु 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 जी सतनाम सतनाम सतनाम। हे बाबा मेहरबान सिंह, अरे अहमदाबाद में मां तव्हांजो ॾाढो नालो ॿुधो आहे। जेकर तव्हां जे दर ते रूह न ईंदा आहिनि उहे बि हितां खिलंदा वेंदा आहिनि। बाबा बाबा मुंहिंजो पुटु पंहिंजे दोस्तनि किन्हनि दोस्तनि जी संगत में ख़राब थी वियो आहे। बाबा बाबा हुनखे सही रस्तो ॾेखारियो। बाबा हुनखे सही रस्तो ॾेखारियो। भाई साहब मूला सिंह जी, मुंहिंजी हिकु अरदास कयो। मुंहिंजो छोकिरो ॾाढो ग़लति लाइन ते हली वियो, उनखे भॻवानु सुठी सुमत ॾे, अहिड़ी अरदास कयो। हाँ। मुंहिंजे छोकिरे जो नालो राजा अथव। हाँ, गुरु नानक शाह नानक राजा जी सुमत रखे। तू ठाकुर तुम पई अरदास, जीअ पिंड सभु तेरी आहे।
तुम मात पिता हम बालक ते तुमरी कृपा में सुख गने कोई न जाने तुमरा अंत ऊंचे ते ऊंचा भगवान। बोले 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 राजा 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 राजा
बाबा CD वर्ल्ड।